कल जमाल वया सय्यदल बशर मिन वजह कल मुनीर लक़द नुव्विरल कमर सुभान अल्लाह ला युमकिन सनाउ कमा कान हक़हू बाद खुदा बुजुर्ग तुई किस्सा मुख्तसर। हज़रत बेटा साहब रहमतुल्लाह ताला अलैह शाह तो फरमाए, सेवा कर समुद्र की जित जर वहे तो जाल, सेवा कर समुद्र की जित जर वहे तो जाल, सहसे वन सिर में माणिक मोती लाल, जे मासो मिलई माल त पुजारा पुरथिए। बरादरान अजीज, अल्लाह तबारक व तआला के कुरान मुक़द्दस के 9 सिपारे सूरत अनफाल माने जड़ी आयत मुबारक कुरान पाक के फजीलत के मुतल्लिक़ ता सगोरी जमात के खिदमत में पेश कई थम। सुभान अल्लाह। तर्जुमो करे मुख्तसर तशरीह करे दुआ करे जी पिनदा से मुंहिंजा अजीज दोस्तों, रब के दरबार में दुआ है अल्लाह जी ज़ात बाबरकात मुझे चवण पंहिंजे दरबार में कबूल फरमाए, तव्हां जो अचण कबूल फरमाए, उन ते अमल करण जो ख़ुदा तौफ़ीक़ तव्हांखे हिदायत नसीब फरमाए। आख़िरी वक़्त आहे गजाली दौरा ईमान बचाइण ॾाढो ॾुखियो वक़्त आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात छल नबी पाक ने असांखे गुस्ताखे नबी सां ख़ुदा जो प्यार आहे, असांखे उन सां प्यार रखूं। जंहिंजो शान रब जे ज़ात बाबरकात बुलंद कयो आहे, असां बि उन जो बुलंद कयूं। रब से फरमाए थो वरफ़अना लक ज़िक्रक हबीब, असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो आहे। असां तुंहिंजे शान खे, रब फरमाए थो मां तुंहिंजे शान खे बुलंद कयो आहे। ज़ाल जे शान खे मुड़ुस बुलंद कंदो आहे, तारीफ़ कंदो आहे त मुंहिंजी ज़ाल बोड़ बि रंधे ॼाणे, गुनाह बि रंधे ॼाणे, सिपण जी बि क़ाबिल आहे, कपिड़नि पाए ढकण जी बि क़ाबिल आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ज़ाल जो शान वधाए त मुड़ुस वधाए, वरी मुड़ुस जो शान वधाए त ज़ाल वधाए त मुंहिंजो मुड़ुस ॾाढो सेबतो आहे, नमाज़ी आहे, तहजुदी आहे, ॾाढो अशराफ़ आहे, मूंखां सादे पादरी निहारींदो कोन्हे को। शागिर्द जो शान वधाए त उस्ताद वधाए त मुंहिंजो शागिर्द ॾाढो ज़हीन आहे, ॾाढो होशियारु आहे, ॾाढो क़ाबिल आहे, 83 सिपारा क़ुरान जा सीने में अथसि। वरी शागिर्द उस्ताद जो शान वधाए त शागिर्द वधाए त मुंहिंजो उस्ताद ॾाढो क़ाबिल आहे, बा फज़ीलत आहे, इल्म हदीस जो बि क़ाबिल आहे, तफ़सीर जो बि क़ाबिल आहे, नबी पाक जो अदब वारो बि आहे, वाज़ जो बि क़ाबिल आहे। बस करे वियो आहे, चुप के छॾियो नी भला। ज़ाल जो शान मुड़ुस वधाए, मुड़ुस जे ज़बान ते ज़ाल जो वज़ीफ़ो, शागिर्द जे ज़बान ते मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उस्ताद जी तारीफ़, उस्ताद जे ज़बान ते शागिर्द जी तारीफ़, मुरीद जे ज़बान ते मुर्शिद जो वज़ीफ़ो, मुर्शिद जे ज़बान ते हलाली मुरीद जो वज़ीफ़ो, वलियन जे ज़बान ते नबियन जो वज़ीफ़ो, नबियन जे ज़बान ते ख़ुदा जो वज़ीफ़ो, मगर ख़ुदा जे ज़बान ते वरी मोहम्मद जो वज़ीफ़ो। उहो पढ़ो। अल्लाह फरमाए थो मां ॻाल्हि न कई मगर क़ुरान आहे, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी। अल्लाह जी ज़ात बाबरकात उन जा मलाइक हर वक्त हर घड़ी मुस्तफा जो नालो वठी करे रब जी ज़ात पियो तो मोहम्मद ते दुरूदन जा तोहफ़ा मोकिले। अरे कंहिंजो तारीफ़ केरु वधाए, कंहिंजो शान केरु वधाए, मगर कंहिंजो रब शान वधाए। उहा फूसी कहिड़ी आहे जेका घटाईंदी, फूसी वेठी ही पुंड ते जेका पूछी जाए मां उॾराए थी, पुंड तो जहिड़ियूं लखे वेठियूं लखे उॾियूं, मूंखे कहिड़ी परवाह थी ॾिया। अरे तो मुले शान मोहम्मद जो बयान न कयो, रब त जहिड़ो वेठो आहे। कुल मन अलैहा फान, मां गणती न करियां त मुंहिंजो शान न रहंदो। हायो इंसान जे करे ख़तम थी विया त पोइ चंड तोखे सुञाणंदो, तुंहिंजे आंगुर जे इशारे चीरजी पियो, जेकॾहिं चंड बि ख़तम थी वियो त सिज तोखे सुञाणंदो, पर जे सिज ख़तम थी वियो त मलाइक तुंहिंजो शान सुञाणंदा, दुरूद पढ़ंदा ईंदा। पर जे कुल गुनाह जो त मां त वेठो आहियां नी, तुंहिंजे ज़िक्र जो शान बि मां ॻाईंदुसि त मां बि जहिड़ो तुंहिंजो शान बि क़यामत ते। असां पंहिंजो मोहम्मद न ठाहियो आहे, रब जी तारीफ़ कंदा, ख़ुदा जा पाना जे नबीअ जी इज़त दिलि में कजे त ख़ुदा जी इज़त अॻे ई दिलि में हली वेंदी न। सरासरी पढ़ंदा तव्हांजे फ़ाइदे जी आहे, ज़िक्र बि न कयो, मुला थींदा न काटे भॻा। हा साईं, तमामु मञण खे ॾाढो ॾुखियो कंदो आहे, ॾाढो ॾुखियो कमु आहे। मगर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मां पुराणो मोली आहियां, 30 साल वठी वाज़ करे कंहिंखे जावा बि न हूंदा, 30 साल थियनि नबी पाक जी तारीफ़ कंदे, न फुटे जी तारीफ़ वॼायमि, न मुफ्ती महमूद जी तारीफ़ वॼायमि, न मोदोदी साहब जे पोतों कुझु मोटनि जे कढा जाए छितो न थियुसि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, छो त इहे कुल फना आहिनि,
मुस्तफा के बकावा है उते मदद उते ही आहीन जिते अमा छदी सुभान अल्लाह देखो मोहम्मद जो दर वतो थे मुआई तारीफ करतो तो जा क़यामत दी दुआ को तो मरण ते चढ़ी हो नालो उते ही आहीन जिते अमा छदियूं ए अखियूं अब्दुल लतीफ जे यो मां को न मटाई जे बेदर वाजा इन त पो कढी जा कागज मोहम्मद जो दर न छडबो जातो रब मिले जातो कुरान मिले जाते रहमान मिले जातो ईमान मिले जातो सब कुछ मिले व अम्मा साइल फला तनर मोहब्बत तुझे दरवाजे ते जेड़ो सालिए के न कजा छो जो इन्नमा अन खासमुन वल्ला योती मां रब दींदो है मोहम्मद वंडी दुआ रब छा न दींदो रब सब कुछ दींदो तो मोहम्मद भी सब कुछ वंडी रब दींदो मुस्तफा वंडींदो हाजी अब्दुल खालिक जड़ा हाजी मोहम्मद जड़ा वठंदा है दुश्मन पे सड़दा जाता सड़न सड़न अल्लाह जणते मोहम्मद वंडते असा झोलियूं फलते दुश्मन सड़ते पर अल्लाह जी दाता जेके खुदा जी दात दे अदा अल्लाह जी दात नबी सजनिया अरे हर एक तो पंहिंजे आका जी तारीफ करे ईसाई पंहिंजे हज़रत ईसा जी तारीफ कनि यहूदी पंहिंजे मूसा कलीमुल्लाह जी तारीफ कनि काफिर टेकुमल वारा राम जी तारीफ कनि तूं जॾहिं मोहम्मद जी तारीफ ते के नबी असां जहिड़ो बसि पोइ छा वाणे जे दिलि त सॼा मोहम्मद असां जहिड़ो अरे हे मां जहिड़ो आहे हिनखे लठियूं लॻंदियूं कुहाड़ियूं लॻंदियूं सिर न ॾींदुसि सिर उन जे मथां कुर्बान कबा जेको सिर खां वधीक प्यारो अबू बकर सिद्दीक़ अमीर उमर पंहिंजो दीन छॾियो धर्म छॾियो पंहिंजा बच्चा कुर्बान कयो पंहिंजे पाण जहिड़ो सम्झी कयो अबू बकर सिद्दीक़ त फरमाए थो पियो त महबूब ज़माने में मूंखे टे शयूं पसंदि आहिनि ज़माने में आख़िरत जूं न दीन जूं न इस्लाम जूं न ज़माने जूं टे शयूं पसंदि आहिनि मुंहिंजा अज़ीज़ दोस्त साहिब कहिड़ियूं कंहिंखे दाल सां मोहबत हूंदी आहे कंहिंखे दुकाननि सां मोहबत हूंदी आहे कंहिंखे ज़मीन सां हूंदी आहे कंहिंखे चेयरमैन थियण जो शौक़ु हूंदो आहे कंहिंखे मेंबर थियण जो शौक़ु हूंदो आहे कहिड़ी मजलिस शूरा जा मेंबर थींदा चिटा थी पिया मुला बि हाणे अजायो रुगो ठह न करे छा ॿिली छा जुलाब छा मुला जा मजलिस शूरा ते मां ॾाढी तकलीफ़ में आहियां पीर सना अलाह ॾिसे थो मां तव्हांजी मोहबत जी ॻाल्हि हिते को वेही किसी खे ख़बर पए तव्हां त वाह वाह था कयो मगर जेको ॻाल्हाईंदो तंहिंखे ख़बर हूंदी न सही बसि हाणे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो फ़ाइदे ताईं वरी इनशा अलाह ताला जलसो रखियो अथसि 27 जी राति हिन सूमर जे ॾींहुं न ॿियो सूमर जेको ईंदो सूमर जे ॾींहुं अंगार जे राति उते अॼो राति जो सत्कार में पोइ पोड़ो सोड़ो आया बि मुस्तफा जो शान तव्हांखे मिड़े भरींदासीं जंहिंजो रब सां झोलियूं भरे वञी पोइ हाणे अचे मां फाथो आहे पेकड़ में मुंहिंजा किदड़ किरो खूह में कढो न त बरमो थो पिया हाणे बरमो मां काढे जा मुंहिंजा अज़ीज़ तो सुख लॻा पियो हाजी के ॻाल्हाइणो आहे सलाह शरीफ़ पढ़ो अलाए छा पियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ इहो त मुर्शिद जो छा सम्झो नबी सोने जे इन्हनि छा सम्झो पाण जहिड़ो सम्झो पाण जहिड़े मतिलबु सिर कुर्बान कंदा साहिब सिर कटराया पंहिंजो धर्म छॾियऊं पको कुफुर छॾियऊं नबी पाक जे कान वतन छॾ पाण जहिड़े जे कान खुदा का हिदायत करे मुसलमान ओ मुंहिंजा अदा से खुदा का हिदायत करे तुंहिंजूं स्टेजूं नबी पाक जे शान जे गुस्ताखी करे करे पोइ काफ़िरनि ते कहिड़ो असर थींदो त मोहम्मद जहिड़ो कमज़ोर हिकल मुंहुं भरींदो केरु उहो काफ़िर पंहिंजे आकाउं जी तारीफ़ कनि तूं खटाईंदो रहो काथे वरी चवंदा त आयशा सिद्दीक़ नबी पाक जे घर वारे ते तोहमत नबी खे ख़बर ई कान्हे अरे इन खां वधीक हरामी पुटु ॿियो कहिड़ो हूंदो अमर ते बि तोहमत हणंदो अचे सॼे जग जे मोमिननि जी माउ नबी जूं घरवारियूं मोमिननि जूं माऊं आहिनि या न अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी जूं घरवारियूं मोमिननि जूं माऊं जंहिं मां तूं जाए जंहिं मां हे जाओ जंहिं मां जाओ मुंहिंजे अमर नालो ज़ैनब आहे खुदा क़ुरान में न फरमाए त दोस्त में तुंहिंजी माउ ज़ैनब आहे तुंहिंजो पीउ मां थो चई त मां तुंहिंजी माउ आहियां अलाह तुंहिंजी माउ उहा आहे जेका मोहम्मद जी राणी आहे इहे माउ नथो जेके ॼावा हुजे मां रब जी दात फरमाए त मुस्तफा जूं राणी उहे आहिनि तव्हां जूं माउ और उन्हनि जो शान छा आहे त या निसा अन्नबी हो नबीअ जूं घरवारियूं लस्तुन कआदिम मिनन निसा ता ॿिनि औरतुनि जहिड़ियूं न हो ॿिनि औरतुनि जहिड़ियूं न अखियूं बि आहिनि असांजे घर वारनि वांगुरु वात मुबारक बि आहिनि असांजे घर वांगुरु वार बि आहिनि असांजे घर वांगुरु कपिड़ा बि पाईंदियूं हथ बि आहिनि ॿ पेर बि बावजूद इन्हनि जे जेके नबीअ जे सीने सां लॻनि थियूं तिरखे रब फरमाए त उहे बेमिसल आहिनि जंहिंजे सीने सां लॻी हूंदी उहो कीअं न बेमिसल या निसा अन्नबी ओ नबीअ जूं घर वारियूं
लस्तुन ना हो तव्हां का आदम दुनिया जे औरतुनि जहिड़ियूं तव्हां ना आहियो बादशाह जूं घर वारियूं हिकिड़े तरफ़ राणियूं हिकु तरफ़ ताजदारनि जूं घर वारियूं हिकिड़े तरफ़ मोहम्मद जी राणी हिकिड़े तरफ़ छो बंदि कयो साह बंदि करे पियो ख़ुदा जा माना मूंखे मारे फिटी गई सलात पढ़ो सोने ते नबीअ जूं घर वारियूं दुनिया जे औरतुनि जहिड़ियूं न आहिनि त मोहम्मद खे तूं पाण जहिड़ो बनाई वेठा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो पोइ तूं ख़ुदा जो भउ बि करे सरकार जी ज़ात बाबरकात अहिड़ो त बेमिसली नबीअ जी ज़ात बाबरकात उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ थी फरमाए त मुंहिंजो पायखानो ऐं नबीअ जो पायखानो हिकिड़ी ॻाल्हि चयो साईं पायखानो करे ईंदा उन जाइ ते मां बि पायखानो करणु वेंदी हुयसि पोइ पुछे के भला पायखानो करे आया आहियो की हा मां जो मोटी अचां त वमा नरा मिनल अज़ा मां नबी पाक जे पायखाने जी का शइ बि ज़मीन ते न ॾिसंदी हुयसि अरे मां पायखानो कयां मौलवी साहब तूं पायखानो करे त धप साड़ी वञे मगर चए इन्नी अरीह राह दिल मिस्क मूंखे उन जाइ ते मुस्क ऐं अंबर जी ख़ुशबू वाह मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो नबीअ जी ज़ात बाबर का हज़रत अबू बकर सिद्दीक़ इन जो ईमान त ॿुधो छा थो चए साईं जेका भला ज़माने जूं टे शयूं मूंखे पसंदि आहिनि कंहिंखे ज़ाल सां मोहबत कंहिंखे वट सां मोहबत ज़माने जो कंहिंखे ज़मीन वठणु मगर अबू बकर चए थो की भला अन नज़रु इला वजह रसूलुल्लाह या रसूला तुंहिंजो चेहरो हुजे मुंहिंजूं निगाहूं हुजनि तुंहिंजे चेहरे ॾे 24 कलाक वेठो ॾिसां ईअं नथी त मंझंदि जो ॾिसां राति जो न ॾिसां अन नज़र मुतलक आहे मौलवी साहिब हिते वेठा हूंदा अन नज़र माना ॾिसणु इला वजह तरफ़ वजह माना मुंहुं रसूलुल्लाह जे मुंहुं ॾे वेठो ॾिसां को वक़्तु नथी त ॿिए जो ॾिसां टे पर जो न ॾिसां सांझे जो ॾिसां त सोमवार जो न ॾिसां 24 कलाक मुंहिंजूं निगाहूं हुजनि तो मोहम्मद जो चेहरो छो चेहरो बि मुस्तफा जो चेहरो हो हिकिड़ा अहिड़ा चेहरा जो सिकियूं ॾिसो सुबुह जो त सॼो ॾींहुं मानी न वणे मगर मुस्तफा जो चेहरो उहो जो ला तमस्सु नार मुस्लिम रआनी औ रआ मर रआनी सही फरमान था जंहिं मुंहिंजे आशिक़ मुसलमान मां मोहम्मद जो चेहरो ॾिठो न मथो जहन्नम जी ॿाहिरां ख़ुशकिस्मत इंसान उहे आहे मुस्तफा जो चेहरो ॾिठो ऐं साईं फरमान था औ रआ मर रआनी मुंहिंजे ॾिसण वारे जे मथो त जहन्नम जी ॿाहिरां पर जंहिं मूंखे ॾिठो हैदर करार ॾिठो मुश्किल कुशा ॾिठो हुसैन शहीद करबला ॾिठो हसन मुजतबा ॾिठो खातून जन्नत ॾिठो जिन उन्हनि ॾिठो जिन वरी उन्हनि जी ज़ात कई तिन जे मथो बि जहन्नम जी ॿाहिरां सभु चओ त मुस्तफा जी ज़ात हस्ती आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्त तूं छो थो ॻाल्हाए शागिर्द जी तारीफ़ कर त उस्ताद जी तारीफ़ थींदी नाले मिठे जी तारीफ़ कयां त ॾाढो क़ाबिल आहे ॾाढो सही लफ़्ज़ थो कढे क़ुर बि ॾाढो पको अथसि ॾाढो नेक बि आहे इहा सॼी तारीफ़ हिन जी न आहे उस्ताद जी तारीफ़ जंहिं अखर बि सेखारसि क़ुर बि सेखारसि क़िरात बि सेखारसि पढ़ाईंसि बि यादि बि कराए मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जेकॾहिं तव्हां लाउड जी तारीफ़ कंदो त ॾाढो सुठो आहे निकिल सुठी अथसि आवाज़ सुठो थो कढे पोका बि सुठा अथसि त मिस्त्री बि वाछा छिकी थो पड़े उहो ख़ुशि थींदो अरे तुंहिंजो त नालो ई कोन तूं छा करे ख़ुशि थिए उहो सम्झे थो त ठहियल मुंहिंजो आहे तारीफ़ हिन जी ते ख़ुशि मां थो थियां नालो न वठो मित्र पर जे हिन जी गिला कंदे नखो कहिड़ो लाउड आहे रंग बि बेकार अथसि आवाज़ बि कोन थो कढे किलियूं बि बेकार अथसि स्टेज डोंजो खेल थो गॾु जा पुट मां तुंहिंजो ॾोहो कहिड़ो कद मुंहिंजी गिला थो कनि अरे तुंहिंजो नालो त असां वरितोसीं कोन को असां त लाउड जो नालो त ठाहियल त मुंहिंजो आहे मुंहिंजे ठहियल शइ जी गिला केॾी मां मुंहिंजी गिला अरे जे मोहम्मद जी तारीफ़ दी त रब जी तारीफ़ दी त मोहम्मद जी गिला केतिरा भॻे ई हूंदी सभु कमाल ते रब जे ज़ात मोहम्मद खे कंहिंजो चीरे ॾेखारियईं सिज वेल मोटाई पथरनि को कलमा भराई वण झुकाई सजदा कराई मुंहिंजा हरण को दामन पेटी मुस्तफा जी ज़ात बाबा नबी जी ज़ात बाबर का शफा काज़ी अयाज़ हदीस शरीफ जो किताब आहे जेको साईं जी ज़ात असां किरदन कढिया था वञनि ठंगल में ओचितो आवाज़ आयो त अगसनी या रसूल अल्लाह ओ मदीने जा शहंशाह मूंखे पहुच साईं जी ज़ात बाबर का जो न्यान फ़ैज़ा ही ज़बीयतुन महबूसतुन ॾिसण ते हिकिड़ी हरणी आहे जेका जेल में काबू लॻी पई आहे राति जो वक़्तु आहे पोयों वक़्तु आहे सॼो पंजोड़नि में काबू लॻी पई आहे मारी हुनजे भरिसां सुतो पियो आहे मारी सुतो पिया माई हरणी सां बि काबू लॻी पई आहे साईं पुछंदा त मां बालक कहिड़ो हार थियणी छो हिकु भेरा बचनि जे खीर ठाहिण जे कारण चर गोॾे बरसाण कोन हो गाह अचण जे कारण आयसि खीर उर में थियो पर मूंखे ख़बर कान्हे जेको मारी
मुझे कान को है सैद शिकार अॼु वेठो आहे भाई छा चवंदा आहिनि उनखे कोड़ की अॼु वेठो आहे इहो पंहिंजो छा पंचोर अॼु वेठा मुंहिंजे मान जे कान काबू लॻी पई आहे निकिरी नथी सघां पई या रसूल अल्लाह तूं इंसाननि जो त ज़ामिन आहे अॼु मां हैवान जो ज़ामिन पओ मां वाइदो थी कयां त बचन खे खीर पियारे तो मोहम्मद जे दरबार में मां सुञाणा थी त तूं मोहम्मद आहे तबारकल्लज़ी क़ुरान ॿुध नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा बरकत वारी ज़ात आहे रब जी जंहिं पंहिंजे बाने मोहम्मद ते क़ुरान लाथो उहो मुस्तफ़ा कहिड़ो आहे अब्दी लियकून लिल आलमीन नज़ीरा जेको जहाननि जो रसूल आहे इंसाननि जो बि रसूल हैवाननि जो बि रसूल रसूलनि जो बि रसूल त ख़ुदा जो बि रसूल पोइ जंहिंजो नबी रसूल आहे उन शइ खे नबीअ जी ताबेदारी करणी आहे जो रब थो फरमाए अती अल्लाह अल्लाह जी बि ताबेदारी छो त रसूल जी बि ताबेदारी सॼे जहान जे शयुनि जो नबी रसूल हो त उन शइ खे नबी जी ताबेदारी करणी हर कीअं ताबेदारी करणी अबा सलाह क़िबला मुंहिंजो ॻाल्हो ॿोलो जो थियो उहो काफ़र हो उहो यहूदी वारा नसारो थियो चाजो उन थियो त बिना ही छा चोरनि मथां मोर मां मसे मसे हरणी फासाई हे वरी छॾाइण कान छा हे खणी वेंदो घर ॾेखारे छो हरणी जो कोई सभु लज़ीज़ थींदो आहे केरु आहे अबा तूं केर खे छॾे ॾे हिन हरीअ मूंसां ॻाल्हायो आहे रात कई आहे मुंहिंजे दरबार में आई आहे महिरबानी करे हिनखे छॾ जेकॾहिं छॾी ॾे त मां तोसां गॾु वेठो आहियां जे नथो छॾे पियो त भला इहे सभु पंजोड़ मां खे विझ मां तेसि ताईं वेठो आहियां जेसि ताईं इहा मोटी अचे नबीयूं में रहमत लक़ब पाने वाला रहमत नबीयूं में रहमत लक़ब पाने वाला मुरादे गरीबों के बरलाने वाला वो अपने पराए का गम खाने वाला मुसीबत में गैरों के काम आने वाला पराए के कम चढ़ने वाला महबूब जी ज़ात बा देखो तू जो रे एडो आदरा तो हैवान तुझे जवाब ते मोटींदो सही काए तो जाते पखी जानवर जंहिं जाते फासंदो ऐं कुदरत सां उतो जे छुटी हो न वरी क़यामत ते उन जाते नहीं दो हकीकत अबार था समझो रे जातो जानवर फासे पुट कोड़ीअ में या को पखी फासे उतो छुटी हो नी वरी क़यामत ताईं उन जाते नहीं दो जानवर एडो शानो आहे मगर चोर जो क़ुरान मोहकार करे जातो चोरी कंदो मोटी वरी उतो दोस्त मदी कर उतो दिखाई ओ बीठो भी सलाम मामा जड़ा पीड़ा चाहते थे हराम ते गुजरान मुसलमान करी जो आदा कुरान पाक के अल्लाह छा समझो सके मजा मुझे आता नबी जी जात बाबरकात के चेद अबा पत्र थी पे भला ये पंजोड़ में भजी तो कोन दो को के तो एडो सामने था हरिये के चंग साडो स्ता हरिये के नबी पाक जात पुछे थथड़ो घुमाए और बनबांतन माई मां तो सा वायदो क्या जमानत जो हाने मोटे तुझी मर्जी न मोटे मां मोहम्मद जो क़यामत ते ज़ामिन है हां शफाअत अहल कबायर में उम्मती इस जाए अखियूं खोले ओ मौली साहब नबी जड़ो पान सदाण वाला क़यामत दी अल अखिल्लाह यौम बादहुम लिबादिन अदू क़यामत दे जारे दोस्ती टूटी वेंदे भाई टूटी वेंदे रिश्तेदारी टूटी वेंदे यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनी पुट बेजार थी वेंदी अमर बेजार थी वेंदे पीउ बेजार थी वेंदे भाउ बेजार थी वेंदे ज़ाल बेजार थी मगर मोहम्मद बेजार न थी हां नबी दा फरमाए मुंहिंजा मौला मुझी खातून जन्नत तुझे हवाले हुसैन शहीद करबला तुझे हवाले मुखे को शकील मुदनबी ने जो ताज छो रखियो है मोहम्मद मुस्तफा जो मत मुझे हवाले कर लखन की दस्तार मोहम्मद की क्या मजे जारे लथी पई हुंदी सुल्फ मिट्टी ते रखया हुंदा ए सिर मथे न खणंदो मा जेती उम्मत जे शबा जो आर्डर न कंदे शहीद बहादुर आवाज दो इरफा रासक व कुल तुता ओ मुस्तफा सिर मथे कर ती अर्ज कंदे रब उई कबूल कंदो तुझी शफाअत मजी कबूल पई माधो वॾा वण वणकार जा जिते नाग सुझनि नीला उते अदूं अब्दुल लतीफ चे कया है किलनी हीला जिते कुड़म न कबीला उते रबर रस जाए राह में मिट छॾींदा माट तिरंदा उते अखियूं पट पए त खुदा जे दरबार में कंहिंजी हले पे ॾिस जाए सलाह करी पवंदा हरणी वई सॼी राजा उञायल बुखायल बचड़ा रस्ते मथियूं जी वेठा आहिनि अमर जो पहुती हिकदमि तकड़े खे पुट मुंहिंजो जल्दी खीर वठो अमा छो कि मां न बि सघोरो अरनि जो आधार मोहताजनि ग़रीबनि जो ज़ामिन
देई आया मता मुझे मोहम्मद के का तकलीफ पहुंचे दे मुझो सिर कुर्बान थे ते मगर मोहम्मद के तकलीफ न पहुंचे जल्दी मुझो खीर वठो त मां मुस्तफा दा वादो पूरो कया बच्चन जो मां के रात मां मरी वना हा खत्म थी वना हा मारी मुखे कोई छड्या मगर तहां जो मुंह ए तहां मुंह जो मुंह महबूब जे कर दिठो जल्दी मुझो खीर वठो अमर जे एड़ो नबी पाका त असा के तो जो खीर वठण हराम पे मोहम्मद जी रिजारत चो ए हिकड़ी हाने टे कुर्बान हो जाए हम मोहम्मद के नाम पर रसा नबी के नाले से कुर्बान तो कंदा अचन था पिया मारी वाड़ो थियो साईं जी खबर कान तुंहिंजो पावर छा बा तुझी मुंहिंजी हुकूमत पंहिंजे लाल ते न थियल मुस्तफा जी हुकूमत जानवरनि ते थियल जंहिं रस्ते सां लंघंदा त मुस्तफा खे वण थुकी सजदा कंदा जंहिं पथरनि जे मथां कदम घुमाईंदा त बेजान पथर मोहम्मद कलमा पढ़ंदा हा मुंहिंजा दी दोस्त हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि मोहन खे जहिड़ो कयो आहे साहब उहिल मौता बिइज़्निल्लाह टियों सी पारा घणो करे हज़रत ईसा मोहन खे जहिड़ो कंदो ख़ुदा पावर ॾिनो पंहिंजे बाने खे मोहन खे जहिड़ो मगर उन्हीअ मोए खे जहिड़ो कंदो साईं जंहिंमें अॻु में साह हुयो मां मरीज़ साह त हुयो नी उन्हीअ खे जहिड़ो कंदो मगर हज़रत ईसा खे जो मोहम्मद करीम जे इस्पताल वठी अचो बराबरि ईसा अलैहिस्सलाम तो मोहन खे जहिड़ो कयो मगर उन्हनि मोहन खे जहिड़ो कई जंहिंमें साह हुयो मगर मुस्तफा ॾिस त सही उन्हनि मोहन खे जहिड़ो त गर्दन में साह हुई कोन पटीअ में साह कोन बुंद जेके पुठी ॾेई करे मुस्तफा जुमे जी नमाज़ पढ़ाईंदा सोहतिन नख़लत सियाह सभी मुस्तफा जे जुदाई में बुंड ईअं लड़ियूं कयूं जीअं बचो अमर को जुदा थींदो आहे जीअं तोॾो ॾाकीअ को जुदा थींदो आहे तीअं बुंड रसबा जे जुदाई में लड़ियूं करण लॻा ईसा के मौजज़ूं ने ईसा अलैहिस्सलाम ईसा के मौजज़ूं ने मुर्दे जिला दिए हैं मगर मोहम्मद के मौजज़ूं ने कई ईसा बना दिए आओ मुजाजी दोस्तों हज़रत ईसा अलैहिस्सलाम बराबर मोहन के जहिड़ो कयो मगर मुस्तफा जे ज़ात बाबरकात जे मौजज़नि एॾा कम कया जो नबीअ जे ग़ुलामनि ख़ुदि मौजज़नि खे मोहन खे जहिड़ो इजाज़त ॾियो विच जी ॻाल्हि ॿुधाए छॾियां अबू बकर सिद्दीक़ जी ॻाल्हि बि यादि रखिजो हरणीअ जी ॻाल्हि बि यादि रखिजो विच जी ॻाल्हि निकिरी पई आहे हज़रत महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी पीरन जो पीर मुंहिंजा दादू भुलियल आहे जाहिलनि जे संगत में अचे उनखे शेख थो कोठे पियो अबा शेख इज़त वारे खे कोठबो आहे हज़रत शुएब अलैहिस्सलाम जे वास्ते न्याणे चयो त व अबूना शेखुन कबीर न्याणे चयो त ओ मूसा अलैहिस्सलाम असांजो बाबो पैगंबर शुएब अलैहिस्सलाम वॾो शेख आहे उहो बि शेख हूंदो तो शेख सम्झाए जेको पतरा ॿधियो मूड़ा ठाहे ऐं टूआ ठाहे अदा भुल ना मुंहिंजा अदी दोस्तो शेख उन्हीअ खे चइबो जेको दुनिया जो अॻुवान हुजे सुन्नत व युमीतुल बिदत जेको बिदतनि खे बर्बाद करे मोहम्मद जे सुन्नत खे थियारे ऐं मुंहिंजा अदी तूं भुल ना अदा हज़रत इहो ई हज़रत अब्दुल कादिर जीलानी आहे जेको इमाम हुसैन जे पासे ॾऊं नाने जे पासे इमाम हुसैन जी औलाद आहे त ॾाॾे जे पासे इमाम हसन जी औलाद आहे पोइ न मञण वारे खे सिधो त कोन भेण जे कारण मां कोन आयो आहियां मगर भुल ना मुंहिंजा अदी दोस्तो चइनि भंगोरनि जे चवंदा ख़राब थी पियो अलाह वारनि जी गिला न कर छो जो अलाह जब आज़ाद फरमाए त मन आदाली वलियन फक़द आज़न तू बिलहर रब तो इज़हार फरमाए त जेको मुंहिंजे वली सां दुश्मनो रखे मां रब ऐलान थो जंग जो कयां त मुंहिंजे वलीअ जी गिला न कर उथी मां रब सां जंग कर छो त इहे मुंहिंजा आहिनि किला रख इहे मुंहिंजा आहिनि वज़ीर इहे मुंहिंजा आहिनि कलेक्टर पोइ कलेक्टर जी बेइज़ती थी त सदर ज़ियाउल हक़ जी बेइज़ती थी मुंहिंजे ग़ुलाम जी बेइज़ती थी त मां रब जी बेइज़ती थी उन्हीअ सां जंग न कर आ मां रब सां जंग कर कहिड़े माउ जो पुटु आहे जेको रब सां जंग कंदो आहे की किथां करे रब सां जंग करे इन्हनि सां वेड़ रब सां वेड़ पाण न पिचाइजे हर को जिद में ना बजा न मन त न मन तकलीफ़ छो थोड़ी मिले महबूब सुभानी जी ज़ात बाबरकात रस्तो वरतियो थो वञे ॾिसे हिकिड़ो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो पोल हुजे 100 साल असांजी हुकूमत कई काफ़िरनि हिन सारा भूरा अबा अबा सम्झो था नी पुट अबा ॻाल्हाए छो नथा पिया तूं हरामी जे विया हाणे निकिरी इन्हनि जो हिकिड़ो ईसाई पढ़ियल हो पंडित हो हाणे उनजो पढ़ियल असां मुस्लमान जट सिधा साटा वो किताब खणी अचे मुसलमान तव्हांजो मोहम्मद मुस्तफा बुआणा अहिड़े को साथे ठाहो था वो नबियनि जो सरदार आहे इश्क मोहब्बत बि का शइ थींदी आहे हज़रत सुल्तान बाउद अहमद ईमान सलामत हर कोई मंगे पर इश्क सलामत कोई हो इश्क घुरंदा इश्क वारो हो कि हा असांजो सरदार आहे सभिनी जो ईसा अलैहिस्सलाम को बि वॾो आहे इज़त बुज़ुर्ग में वॾो आहे करणो आहे कि हा
हज़रत ईसा बड़ा हक़ीक़त कानो त क़ुरान कढी ॾेखारी अबा हेॾे ॾिसो हज़रत ईसा अलैहिस्सलाम अंधनि खे सॼो कंदो हो कोढ़ जी बीमारी हूंदा हथड़ो घुमाईंदो त तंदुरुस्ती वेंदो मोहन खे चेरो कंदो तव्हांजे मुहम्मद जे वास्ते तव्हांजे क़ुरान में काथे लिखियो आहे कहिड़े मोह खे चेरो थियो अथई तव्हांजे मुहम्मद जे वास्ते तव्हांजे क़ुरान में काथे लिखियो आहे कहिड़े मोह खे चेरो थियो अथई थोरनि वारियूं ॻाल्हियूं हाणे तो पार हो जानी दाढ़ी टिकी अथसि हिते कोट किथे थिए पियो अथसि दस्तगिरी पुट ते हक़ थो थिए हक़ आहे वाह वाह पोइ लॻी पियो थो ईअं त ईमान बोड़े ॾे पुट 73 फिरका नबी पाक फरमाए 73 फिरका मुंहिंजी उम्मत जा थींदा हिकिड़ो हक़ ते हूंदो 72 जहन्नमी हूंदा त असां बि तोखे भला कंहिंजे निर्णय ते लिखियलु आहे हक़ हर को थो थिए हक़ पाण खे पाण फरमाए ॾिसो मां थो ॼाण मां अन अलैहि असाबी उहो एतिक़ाद रखंदो जेको मां मुहम्मद जो एतिक़ाद ऐं मुंहिंजे असाबनि जो एतिक़ाद उहो तरीक़ो सचो थो ॿिया कुल टेक उमिरि जा पुट कहिड़े असाबी जो नबी पाक तूं असां जहिड़ो आहे कहिड़े असां जो हयात नबी आहे नबी न आहे कहिड़े बेअदबी गुस्ताई हो त क़ुर्बान थींदा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सरकार जा पारे सलाह श्री प्रधान अबा तव्हांजे क़ुरान में लिखियो पिया ॾिसो ये काफर माण्हू से बदमज़हब हमेशा किताब खे ॾेखारींदा आहिनि हे मौलाना साहब ईअं हे त किताब हे त पोइ ॿेड़ी ॿोड़े छॾी बसि हाओ बिठाई हज़रत ख़्वाजा गुलाम फरीद महाराज हुन ठप रखो कंज़ कुदूरी नु हुन ठप रखो कंज़ कुदूरी नु सिकुरी रस्म मंसूरी मंसूर वारी अरे किताब के शैतान वटि थोरो इल्म हो अल्लाह रहमत अदल्लाहु अला इल्मी खुदा जे ज़ात शैतान खे गुमराही इल्म जे करे चयो इल्म हलाई तो हुनखे मिटीअ मूं पैदा कयो थी ॾाढे आदम खे मां बाहि मूं पैदा थियल आहियां बाहि बुलंद हूंदी आहे मां सॼो तोखे लख कया अथमि इनखे न कंदो ॿार अलाह हनो कढी कढो ॿार फ़ख़ुर के इल्म जे करे अदल्लाहु अला इल्मी इल्म जे करे गुमराह ख़ुदा खे सवाल कयो त ख़ुदा उहो इल्म ॾे जेको नबी पाक सुञाणण वारो इल्म हुजे हाणे चएसि पियो अदा ॾिसो तव्हांजे क़ुरान में लिखियो पिया हज़रत ईसा मोहन खे चेरो कंदो हो ऐं मुकोड़ीअ खे तंदुरु कहिड़े काथे आहे तव्हांजे नबीअ जे वास्ते लिखियलु आशिक़ हो जवाबु कुझु कोन हुजेसि जे असां पारो चोरी सॾ वारो हुजां मां ईसा आहियां हलो हलो मगर हिते लठ खणी कॾहिं चा पुट ॾिठो ईअं चवंदे त ख़बरदार असांजो मुस्तफ़ा सचो आहे असांजो सिध मोटाई डंडू तीरे ॿुधल ॻाल्हियूं दोस्त मोहम्मद ॿियूं बि ॻाल्हियूं ॿुधाए छॾियो ख़बरदार ख़बरदार एॾो वॾो खई दस्तगीर महबूब सुभाणे हिनखे बि केक मिली मुड़ी थो महबूब सुभाणे अरे छा आहे अबा तंहिं कॾहिं जो पुटु थो चए त नबी पाक घटि आहे ईसा अलैहिस्सलाम वधीक आहे छो अबा छा थो चए तूं करे जेसे तव्हांजे क़ुरान में लिखियो पिया कोन सुञाणे अब्दुल कादिर जीलानी आहे तव्हांजे क़ुरान में लिखियो पिया तव्हांजो क़ुरान आहे असांजो कोन्हे एतिरो इंजी त ॾेखारियो नबी ईसा मोहन खे जहिड़ो कंदो तव्हांजे क़ुरान में काथे लिखियो आहे नबी पाक मिठे मोहम्मद जे वास्ते मोहन खे जहिड़ो थियो क्या बात पस न नबी वॾो वॾो मोजो ईसा अलैहिस्सलाम जो कहिड़ो थिए मोहन खे जहिड़ो कंदो की चङो मां नबी न आहियां मां रसूल न आहियां मां असाबी न आहियां मां नबीअ जे ग़ुलामनि जो ग़ुलाम आहियां जेकॾहिं मां मोह जहिड़ो करे ॾियां त पोइ मुलाए छा कंदो कि पोइ 17 भाती 17 भाती मोहम्मद जो कलमो भरींदा रब खे मूंखे पावर ॾे रब जो आवाज़ आहे त कीअं वणे कीअं कर मां ॾिनो आहे तव्हांखे पावर हज़रत ईसा मोहन खे जहिड़ो करे थो तूं त मोहम्मद जो ग़ुलाम जाते कंदे तूं मूंखे ॾेखार जेको मोल आहे असां हज़रत ईसा जेको छजर मोल हूंदो नी साईं हाणे कमु उनखे जहिड़ो कंदो हे वरी छा चई जेका वरियनि जी ख़बर हुई असुल 1000 साल ॿुधंदो ईंदो ॾाढे पर ॾाढे टेकू मलको पिरबे मलको रामे मलको ॿुधंदो हदीस शरीफ़ आहे बिन माजा जी टेपी त बटन पे सक ॿुधाए थो त फरमाया इतकू मिन फरासतिल मोमिन फइन्नहु यनजुर बिनूरिल्लाह मुंहिंजे मर्द मोमिन जे अखियुनि जो ख़्यालु कजो मुंहिंजे मर्द मोमिन जे नज़र जो ख़्यालु कजो उहा तव्हांजी नज़र न आहे जो भित खां ॿाहिरि न निकिरे मुंहिंजो मर्द मोमिन जी नज़र उहा आहे जंहिं नज़र सां अलाह ॾिसंदो आहे उन नज़र सां मुंहिंजो मोमिन ॾिसंदो आहे अलाह जी नज़र सॼे दुनिया ते त मर्द मोमिन नज़र सॼी दुनिया ते न करे महबूब सुभाणे पर जे कसीदे गोसे फरमाया त नज़र तो इला बिलादिल्लाह जमान खुदा जे सभिनी शहरनि जे मथां मां दस्तगीर जी नज़र आहे कसीदे गोसे फरमाया काफ़िर दिलतन अला हुक्म इत्तिसाली नबी पाक जे ज़ात बाबर कायदो मुल्क जेको खुदा जो आहे तव्हांजे काल वॾो आहे मां महबूब सुभाणे करण सरह जे दाणे जेतिरो आहे मां जेका खुदा वॾो आहे दुनिया खुदा ई वॾी न आहे हल मां ॾेखार कि हिनखे जहिड़ो कर महबूब सुभाणे नुराकबो करे
खुदा ही नजर सां ॾिठई कि अबा पको क्या सुभाई ए ज़ात जो लंघो मंगणहार मंगणहार जा जे भला जे तबला तोल शरण है वो जगह करे पो त बस मला बाबा सगर कौन बेइज़्निल्लाह ओ मैयत अज मोहम्मद जे दीन जो कम तो थे नबी जे गुलाम जो हुक्म थी उठी भी रहो एक कदम चढ़ना है तू तारी वजह सलाम अलैकुम पार जी दी नारे तकबीर ईसा के मोजज़ों ने आशिक तो फरमाया ईसा के मोजज़न ईसा के मोजज़ों ने मुर्दे जिला दिए हैं पर मोहम्मद के मोजज़ों ने कई ईसा बना दिए हैं। मजाजी दोस्तों दुआ हरणी सरकार के दरबार में आई टे जना वठे बचड़ा टी पाण वायरो थियो मारी हरनी भी कचड़ो झुकाई बिठिया वो भी शर्मसार जो कापर वो भी कचड़ो झुकाई बिठा मौब जा खुदा ही हथड़ा हिकड़ो हथ हरनीअ जे मथां हिकड़ो ने कापर जे मथां भाग करे मोहम्मद के गुजारी और मां हुजाद मुस्तफा मां के भाग ओ खुशकिस्मत हो त नबी जो दीदार कियो किए भला खाली व냐 मुस्तफा दरवाजे तो साईं कापर के भी भाकुर में हरनियो जानवर के भी भाकुर में आके फरमाए कि झुक गए सर हरनियो काफर के दोनों साथ साथ मुस्तफा ने इनके सर पर रख दिया रहमत का हाथ मोहब्बत जे जात बाबरकात बिनी जे मथो मारिया जे मथो हथड़ो आ हरनियो जे मथो बथड़ो आ कंदु जो कई बिचार नबी के दरवाजे तो सवाल ही न खाई बिठाई फरमाए तो पाए पांतु गिचिया में अंगण जे अचन ओ गुण ऐब कचाई ढकन थी ढक जन तोने लख हुजन त भी माफियूं डिजन में धरा मुस्तफा के दरवाजे तो खाली रखो हाने छाठो मिले भारी के नबी पाक जो बखरो और मारी के छाठो मिले आज तो मतलब फिर बिशारत खुशखबरी मिली फिर बिशारत इसको और उसको मिली सरकार से हर के भी बिशारत मिली काफर के भी बिशारत मिली नबी के भाग पर में तेरी कीन खुशखबरी मिले फिर बिशारत इसको न हरने के और उसको मिली सरकार से जाल से आजाद तू और तू अज़ाबे नार से ओ हरनी तू जारिय मु आजादा काफर तू जान मुझे बा को आजादा भाई मोहम्मद भाकर में थे जमानत मुस्तफा पर अजीज दोस्तों जय हरनिया के नबी पाक हथड़ो लाए मोकिलो हो यो भी कुछ हाल हो मुझको खबर तो का तो निकलना मुझको हरनी मुन करना पर हर हरनी मुन ना केतरा हर न फासा इंदा बडेरा अब तो दुकान भरना पास कुछ दुकान हो गया पर उन हरनी मुन निकरन दो जय हरनिया थे पुठिया ते मुस्तफा हथड़ो घुमायो उन जी जेका औलाद क़यामत थींदी ते मुश्किल मुश्किल करंदा हां मुझा जय सैर सा साजन लगे से सैर सब सुरहा थिया मुंह भायो मन मुस्क जा के न अतुर हारी दो वयो नबी जे जात बाबरकात आशिक अबू बकर सिद्दीक साईं के तो अर्ज करे त अन नजर इला वजह रसूलुल्लाह महबूबा तू जो चेहरो जे मुंह जो निकाह हुजन रात दी तू जे चेहरे दे वेठो दिसा सुभान अल्लाह उते को मुला हुजानी कावड़ी लो नबी जो दुश्मन त अबू बकर के फतवा दिया थजोरी नबी पाक जो मोड़ से बड़ा नमाज न पढ़ने छा कुरान जो दौर न करने छा मस्जिद में न देखा घरे जो कम फत बत मानी न खाई जा मगर हुन जो ईमान हो त अलस सबार कि मर्द बकार बार रवन भला कशान मोहब्बत बकू यार रवन सुबह जो मुला साहब मस्जिद में दुकानदार दुकान ते मुझा अजीज दोस्तों सूबेदार साहब पंहिंजे थाने में मास्टर साहब पंहिंजे स्कूल में मगर अबू बकर सिद्दीक पाख फुटे बिलाल जी बांगू अचन त अबू बकर मस्जिद नबी में नमाज कुरान न पढ़े दौर न करे तेनी पे रसूलुल्लाह के दरवाजे ते पी रहे त किबला सजी रात 12 कलाक तुझे जुदाई में इए गुजारे तुमके मच्छी पानी को सा गुजारी हाने दरवाजो खोल त पेरी पेरी निकाह तुझे चेहरे ते पे कुरान जे मालिक ते त पो कुरान पढ़ सुभान अल्लाह मुझा नज़र इला वजह रसूलुल्लाह तेरी पेरी दो इंफाक माली अलैके या रसूल अल्लाह महबूबा खुदा मुझे मिलकर तेरे सब तो मोहम्मद नाले पे कुर्बान किया सही काम कर दिखाई न्याणी बिरनी नबी पाक के अब दो इन नबनती तहत या रसूल अल्लाह मुझा महबूबा खुदा मुझे न्याणी दे मां न्याणी तोखे जा तू मुझे न्याणी तो घोट थी पाओ हां मुझा अजीज दोस्तों साईं के दरबार में अबू बकर सिद्दीक जे न्याणी जो
फोटू खड़ी आवा हजरत जिब्रील अलैहिस्सलाम रेशमी कपड़े ते जिब्रील अलैहिस्सलाम बेशतमो रब फरमाता तम्मा के जाओ त हाज़ी ज़ौजत का फिद दुनिया वल आखिरत महबूबा ही तुजी कोरा हिन ज़माने में भी आखिरत में अयो सुना थी अबू बकर दी न्याणिया सदकी अबू बकर ज़माने जो इजाजत वठ दिया सहुरे को तू राज़िया त मां तुझे न्याणी से शादी का त अबू बकर रोई वेठो सही फरमाता दुख तो थई न दीदे मुखे पर फरमायो त गलत को तम खता कर दम बहा कर दन न दानिस्तम पराए यक नजर दिल बर बे बख्शम हर दो आलमरा महबूबा रोआ ये जे करे तो जो तो राणे तो मुखे न्याणी दे न्याणी हिकड़िया अज सब न्याणी हो जना त पोतो तुझे लाए छड़या केडो प्यार है केडी मोहब्बत है मुझे अजीज दोस्त ने असा सलाह शरी पढ़दा तो मचल दशा वो अगुड़ तांगे क्यों नबी की जात बाबर का हजरत अबू बकर सिद्दीक के फरमाया हुआ हदीस था अबू बकर जडे तू मुझो इस्म मुबारक बांग में बुधे त आंगूठन के चुमियो दई अखिन ते रखंदो कर अबू बकर सिद्दीक के सोने सही फरमाया इन में मौली साहब फकुर न क्यों जेतरा मौली मा सदा तेरा बांगा बांग चवन अशहदु अन्न मोहम्मद रसूलुल्लाह चवन आंगूठन के चुमियो तेरा आस का अखिन ते रखन हेसी क्या जालिम अरे पंजी रात उठाया न सही न कर बुधाया मां तो बेशक भेटो नी बतो रवाज बुधा अबू बकर सिद्दीक बाग में जड़ी तू मुझो नालो बुधे त आंगूठा चुमी करे अखिन ते रखंदो कर फायदो केड़ो जेस ते जेरो हो तो अंधो न थी अधा ते अंधा होता न वहां भी हां ते जश्न तो बनी हां लख देखो मदा कर सभी के जश्न नबी पाज कुस्ता की करे बदो ते ठेड़ा खाइदा कुथो मां बच्चे वाक्य तो बुधावने काटा पहलो ता मजमून तार को भी बुधाया तो इन ते सीट न को मोली साहब सीट भी मोहम्मद इस्म मुबारक था क्यों नबी पाज नाले मुबारक था क्यों जे नाले मुबारक था सही तो नबी हजरत मूसा कलीमुल्लाह के जमाने में सही यहूदी पढ़ंदो तौरात नबी पाक इस्म मुबारक दिसंदो त फकबलहू व वदा अला आइने इस्म मुबारक के चुमींदो अखिन ते रखंदो सुभान अल्लाह तो जो तौरात में नबी पाक जो शान लिखलो हुयो काफिर हजरत मूसा जो को लगो यहूदियो नबी पाक के नाले के चुम जडी मरियो तो गुनाहगारो डाढो बदकारो जमानो को लो एड़ो कोनो जो ने कयो हजरत मूसा को कदन के कंधे ढेरे दे फिटी करे जो त दुनिया के खबर पड़े देखो गुनाह करवा के जनाज़ नमाज न पढ़ गया मर कुत्ता किजू ने दो जनाज़ो खायो रब जो आवाज हजरत मूसा का था जो मूसा कलीमुल्लाह उठी मुजो मर्द मोमिन ढेरे ते सुतो पे ती उनकी जनाज़े की नमाज पढ़वनी हजरत मूसा गार तो मुदा मार के मिठा के मर्द मोमिना चोरू कई खून कई जिनाओ कई बदमाशी कई तो मर्द मोमिन तो करे फरमाता हां गुनाहगार हो बदकार हो पर कुल्लमा नशरत तौरात व नजर इला इस्म मुहम्मद जदी तौरात पढ़ंदो ए मुझे मोहम्मद इस्म मुबारक इंदो तो ने अखिन ते रखंदो रब जे दात या अन जी गाल कबूल कई मान के बख्शे छड़ो ने जदी नमाज पढ़ो ता सुभान अल्लाह ये काफिर आदा नबी पाक के इस्म मुबारक की ताज़ीम करे जन्नत में पे और मुल्ला सा तो कंध हिट के डापो मोए को खबर दे जा पाजी मार दी जाते हैं सलात पढ़दा सलात पढ़ अबू बकर हिन जमाने में तू अखिन में ना भी न थींदे और बियो क़यामत जे ॾाड़े उन्हीअ माण्हूअ जी मां महबूब शफ़ाअत कंदुसि जेको मुंहिंजो इस्म मुबारक बाग में ॿुधी करे अखिन ते रखे उनजी मां शफ़ाअत कंदोमांसि वॾियूं पिसार कयो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो असांजो किताब आहे रद्दुल मुहतार जेके शामी चइबो आहे साईं फिक़ह जो किताब आहे हे टेप बि भरजनि थियो बाबुल अज़ान यानी बांग जो बस उन में लिखे तो फिक़ह जो सरदार सब मौली फतवा उन में लिखंदा चे तो ओ फकीरो ओ जमात मुस्तफा जी जॾहिं इस्म मुबारक मुस्तफा जो अचे त पोइ आंगूठनि खे चुमी ॾेई छा चयो कुर्रत ऐनी बिक या रसूलल्लाह आंगूठनि खे चुमी ॾेई अखियुनि ते रखी इहो अखर चवंदा कयो अखियुनि जा ठार मोहम्मद हे ॿिनि किताबुनि हवाले त मां सुभाणे शामी कसम तो ख़ुदा जो मौली साहब खे चइजांइ कहिड़ो आहे मुल्तान जो उस्ताद करीम भाई साहब उनखे चइजांइ सही शामी त कढो अजान जो बास कढो आंगूठनि चुमण जे मांखे महिरबानी कई ॾेखारे रवा त मुड़ुस पोइ पक थींदो पोइ हाणे हे चए थो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मांखे आहे मिठनि पेशाबनि जो आरज़ो मिठनि पेशाबनि वारे आरज़े खे हिकदमि अखियुनि ते असरु थींदो आहे हिकदमि डॉक्टर सभई चवनि था मूंखे ख़ुदा जो कसम आहे त मौली साहब बीड़ी बि अथी आरज़ो वॾो थी तूं नाबीन थींदे मां तो नाबीन तव्हां थींदो मांखे मोहम्मद जे कोल ते पक आहे छो हे ख़ुदा जे घर में वेठो आहियां
जॾहिं खां वठी मां हदीस ॾिठी आहे मुस्तफा जी इश्क मोहब्बत इस्म चुमण जी त 30 साल खां मूंखे वधीक वक़्तु थियो आहे त जॾहिं बि इस्म मुबारक बाग में ईंदो आहे त मां आंगूठा चुमींदो न 35 सालनि खां वधीक मुंहिंजो ख़ुदा जो कसम आहे अधो थियण त थियो मगर 35 साल अरसे मुंहिंजी अखि उथी बि न आहे। नारे तकबीर नारे रिसालत कोठिया में मां तकीर पियो चवां साईं 12 रबीउल अव्वल रात ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ते कूड़ ॻाल्हायां त इन शफील मुज़रबिन मुंहिंजी क़यामत जी शफ़ाअत न करे। इहा मां ॻाल्हि कयमि त नबी पाक जे इस्म मुबारक जेको अखियुनि ते चुमे थो उन्हीअ खे अखियूं न जूं ख़राब न थींदियूं। हिकिड़ो माण्हू उथी बीठो ॾाढी कूड़ मुछल कूड़ चए इन तस्दीक मां थो कयां कोठिया उर्दू में कीअं चए ते जाफर हुसैन शाह साहबा शीशन जज कोठिया जो पीउ ओढ़ो नेकोकार माण्हू तस्बीह खान ताजुद खान मुद्दत कोठी नाबीन थी चुको होते त मौलवी ने तबलीगी जमात जा मथो कूड़ल मुछा रोट बस अब बिस्तरा हथन में इहो भी नबी जो हुक्म त मस्जिद में सुमो फूसा जो जदी रात या इहो भी हुक्म नबी पाक जो और कुरान कलमो त सेखारन मुसलमान के देख कुमल के नथा सेखारन रंजन के नथा सेखारन सैनी माते तबलीग करनी त मुसलमान के असा के मुसलमान सब ठनी नथा तड़ी दा कलमो पढ़ाने कलमा पढ़िए बेसी पढ़ी अरे तू नबी की तारीफ छोड़ दो करे जग में मारे जो नबी तारीफ न करा अरे सोने की तारीफ कर जे नमाज सेखारियो जे कलमा सेखारा जे कुरान सेखारियो तो उन जी इज्जत दिल में रहे त पता कुरान भी पढ़ो नमाज अबू बकर सिद्दीक नबी पाक नमाज छड़ायो कुफर छड़े जो नबी दरबार में आयो त नमाज के माके नमाज सेखार रोजो सेखार कलमो सेखार न मोहब्बत इश्क मोहब्बत मोहब्बत बेताब जो कच्चो धागो आयो इश्क जो इश्क मोहम्मद जो ईंदो विस त पोइ ईमान आयो त पोइ नमाज़ बि आयो त रोज़ा बि आया त पोइ कादर खे छो था काफ़िर चओ उन्हनि जा नाला गुलाम अहमद कोन्हनि उनजो नालो नज़ीर अहमद न आहे ॾाढियूं असांखे वॾियूं क़ुरान जा हाफ़िज़ ताजुदी इशराक हाजी नमाज़ी आप त उनखे काफ़िर छो था चओ छो जो मोहम्मद बेदबन नमाज़ रोज़ा कम न आया नमाज़ रोज़ा पिणु चङो कम पर उहो को ॿियो फहम जंहिंसां चङो कम आहे ख़राब कम न आहे नमाज़ त सेखार नबी तारीफ़ छुटी उहा त कयो में इहो तव्हांखे सभु की कोन्हे के सेखार वटि नबी तारीफ़ कयो न बेठो साईं कलम शरीफ़ सिखो कलमो त पोइ टेकुमल बि पढ़े थो वञे पियो सलाद पढ़ंदा हलो जाफर हुसैन साईं वो सैयद साहब शीशन जो पीउ ते त पोइ आशिक़ हिकिड़ो आयो नबीअ जो भई वाज़ करण जे कारण जुमेरी नमाज़ नापीन हुजा उन इहा ॻाल्हि कई त सरकार जो इस्म मुबारक बाग में ॿुधी करे जेको आंगूठा में अखि ते रखंदो सो अंधो न थींदो मां त अंधो थी चुकोसि पर मोहब्बत मूंखे बेख्तियार कयो जुज़ो उन मोहम्मद जो औलाद उन मोहम्मद मुस्तफा जे ज़ात बाबरकात जो कहिड़ो बि पोइ इन मां चुमण शुरू करे ॾिनो नाबीद थी चुकोसि ख़ुदा जो कसम चए पियो त अखियूं ॾिसे थो पियो हाणे अखियुनि सां ॾिसे थो उहो चए थो जाफर हुसैन त अॻे मां ऐनक पाए किताब ॾिसंदुसि हाणे बिना ऐनक जे मोहम्मद जे नाले सदिके मां ॾिसंदो मां रस्तो ॾिसी थो न पोइ सिध कयो न पिछल त तव्हांजी मर्ज़ी साड़ जो फ़ाइदो तव्हांजो अथव सरासरी प्रकार ताज़ीम जिसने की है मोहम्मद के नाम की ताज़ीम जिसने की है मोहम्मद के नाम की खालिक ने उस पे आतशे दो पारा आल बैत हो नबी बाज ज़ात बाबरकात असा सुन्नत जमा जाहूं नबी सा हदीस मुबारक अब्दुल्लाह लिमा यज़ुकुम मिन नेमत अल्लाह सा मोहब्बत कयो छाजे कारण जो अल्लाह सा के अछू दिनी ज़बान दिनी इन हदीस ते पूरा सुन्नत जमा जा आमिल है जो कोई भी टोलो करे कुछ हदीस तिरमिज़ी से सही से ते अब्दुल्लाह अल्लाह खालिक मालिक उपाल करे था मोहब्बत रखो खुदा जा बानो छाजे कारण लिमा यज़ुकुम मिन नेमतिन जो रब नेमत ॾिनी अथव अखियूं ॾिनई चपर ॾिनई साह ॾिनई अखियुनि जी नेमत अखियूं ॿुधो अधनि जो क़दुरु पुछी ॾिसो ज़बान जो क़दुरु गूंगनि को पुछी ॾिसो कननि जो क़दुरु ॿोड़नि को पुछी ॾिसो वीचारे मां त थोरा कई थोरा मूं ते मारू अड़नि जा भलायूं भेरा मां गणियूं कणी विस केतिरा रब जूं वॾियूं नेमतूं आहिनि रब जो छोरा छो मञो तो रब तो ते नेमतूं कयूं तोखे पुट ॾिनई दिलि ॾिनई जिगर ॾिनई इंसान खे नबीअ जी उम्मत खे ऐं ॿियो अहिबूनी हुब्बिल्लाह मां मोहम्मद सां मोहब्बत कयो ख़ुदा जे करे जे ख़ुदा प्यारो थियो त मां मोहम्मद बि प्यारो छो जो मां मोकिलियल रब जो आहियां रब जे मोकिल जी बेताज़ी में कंदो जो रब जी बेताज़ी में बाबा हिते जो अचे पुलिस वारो ड्रेस में ठोके ॾोसि मार आहे त 20 से पघार वारो हाजी अलीमत मिल्कत में घटि आहे
मगर पोइ 15 मीटर खां पोइ छा थो सम्झे हाल पोइ एसपी सूबेदार गॾु थी वञनि त असांजे पुलिस वारे खे तो मार छो ॾिनी? अरे हे त पुलिस वारो जेको मोकिलियल हो एसपीअ जो, तंहिंजी तो बेहुरमती की त पटका पंहिंजा लाराए, ऐं जेको ख़ुदा जे दाह जो मोकिलियल हुजे मोहम्मद हुनजी बेहुरमती करे मोहम्मद नाराज़ रखी वेंदा। ख़ुदा पंहिंजे को बेअदबी खणी कई थी, माण्हुनि जे दिलि में इज़त कई, 14-15 सदी में कमी लाहे छॾियो थी। औलियाउनि जी बेहुरमती, नबीअ जे अहल बैतनि जी बेहुरमती, नबीअ जे औलियाउनि जी बेहुरमती, तो मुंहिंजो टोलो कोई कोन थो त क़यामत वली थींदा बि सुन्नत जमात में थींदा। ॿिनि फ़िरक़नि में साईं मौलवी थींदा, हाफ़िज़ थींदा, कारी थींदा, मुफ़स्सिर थींदा, शेखुल मशाइख़ थींदा, ग्रेजुएट थींदा, जज थींदा, इंस्पेक्टर थींदा, मगर मोहम्मद जो वली न थी सघंदा। क़यामत ताईं वली न थींदो, वली थींदो त सुन्नत जमात में थींदो, कॾहिं न थी सघंदो। वली जंहिंखे मञण वारा आहिनि मुंहिंजा अला इन औलिया अल्लाह इंशाअल्लाह ताला हर महीने में तक़रीर थींदी, में तव्हांजा ईमान सफ़ा करे वेंदुसि, हयाती बाक़ी रही ॻाल्हियूं ठोस ठोस क़ुरान हदीस खां ॿाहिरि न वञासि, मगर तूं आहे चाकू हुनजो बि ॿुधंदे हुनजे ॿुधंदे ईमान घुराए थी रहंदा मुंहिंजा बाबा मां मोहम्मद सां मोहबत रखो रब जे करे, मुझे बचड़न सां मोहब्बत रखो मां मोहम्मद जे करे, जो मां मोहम्मद प्यारो आहियां त मुंहिंजे बचड़न खे बि प्यारो रे। अरे मां दोस्त समझ के त पहिरें पहुता बुलबुल सिंध कोठियो था जीप निकाल दे सुभाणे पुट मुंहिंजो हुनखे पटको लाए कुटे पोइ मां ख़ुशि थींदोसां। पुट मुंहिंजो अचे त हाणे मानी त कोन्हे खाराई थो कदो पटको लाए कुटियोसि त पोइ मां ख़ुशी। अरे मुस्तफ़ा जा बचड़ा जहिड़ा बि मगर अज़ीज़ दोस्तो सही फरमांदा पिया त असालु लिल्लाह व तालुली सालिह बाना मुंहिंजा अल्लाह जान गुनाहगार बचड़ा मुंहिंजा मां मोहम्मद पंहिंजा कोई कोन छॾींदो आहे। तो पंहिंजो किनो पुटु छॾियो आहे जो मोहम्मद जे बचड़नि ते टोका कंदो थो थिए, इहे भंगुर आहिनि अहिड़ा अहिड़ा आहिनि, तूं पाण खे त सुञाण त मुस्तफ़ा जे बचड़नि ते टोको कंदो थो थिए। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो सलाह शरीफ़ पढ़ंदा जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह सैयद ताइफ़ सभिनी कादरी टोले जो अॻवान हज़रत महबूब सुबानी जो ॾाढा मुर्शिद आहे साईं। पुटे ॻाल्हि ॿुधी कंहिं लिखियो आहे तज़किरतुल औलिया में शाह फरीद शेख फरीदुद्दीन अतार जंहिंजो 5 नाम मोली पढ़ी पोइ मोली थींदा आहिनि, उन लिखियो आहे। ॿुधो अहल बैत जो शान ॿुधो मुंहिंजी मब असां सुन्नत जमात आहियूं, असां वटि इक़रार आहे रब जे ज़ात जेके तोहफ़ा ना सभु अखियुनि ते रखियासीं। नबीअ सही फरमायो त मुंहिंजा असां बि सितारा अथव, हा सही सितारनि खे रात जो नगदर में रखी पोइ पंधु कंदासीं मथां करे विञाए थी वञूं। पाण फरमाए अहल बैत हिकु सफ़ीनत नूह मुंहिंजा बचड़ा अथव हज़रत नूह वारो बेड़ो जेको बेड़े में चढ़ंदो थिए त बेड़ा पार थींदा इंशाअल्लाह ताला। नूह जे बेड़े में बि सारे सितारा बि निगाह में भुलंदो उहो न जेको सितारनि खे बि निगाह में रखंदो, दरिया में चढ़ंदा त बेड़े में चढ़ंदा पार उहो थींदो जेको सितारनि खे बि नज़र में रखे बेड़े में बि। हाले सुन्नत का ही बेड़ा पार असहाबे हुजूर नज्म है और नाव है हिजरत रसूलुल्लाह सलाह शरीफ पढ़ंदा। जुनैद बग़दादी साईं वली थियो, वली कीअं थियो विलायत खां पोइ जो ॻाल्हि त ॿुधायां। हिकिड़ो नसारो आयो साईं हज़रत जुनैद बग़दादी वटि, चई त वलीअनि खे का ख़बर कान की वरी ॾिसा त ॿीट अथनि साईं कुझु, ऐं चवंदा वलीअनि खे ख़बर थींदी आहे अलाह जो कशफ थींदो त ॾिसा त सही। मुस्लमान जो जुबा पाए पटका मुस्लिम वारा ॿधी ॾाढ़ी मुबारक वॾी छॾे बिल्कुलु सूरत मुस्लमान ठाहे अंदरों जणियो विधे हूंदो त पतो त ॿुधाईंदो न त चवंदो मुस्लमान भले खाराईंदो गॾु। हज़रत जुनैद बग़दादी जो क़िबला हिन हदीस जो मतिलबु छा आहे इत्तक़ू मिन फिरासतिल मोमिन फइन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह त मर्द मोमिन जे नज़र जो ख़्यालु कंदा कयो उहो पंहिंजे नज़र सां न ॾिसंदो आहे रब जे नज़र सां ॾिसंदो आहे या त रब जी नज़र काथे पाण इन जो मतिलबु छा आहे। हाणे माना ॿुधाए था नी बाबू हज़रत जुनैद बग़दादी बाबा बाबा मतिलबु ॿुधायां हिकिड़ा थोरी हक़ीक़त ॿुधायां कि हक़ीक़त ॿुधाए कि पुट कपिड़ा मुस्लमान का लाइ ॼणो टोड़ कलमो मोहम्मद पढ़ो ला यानी मुस्लमान उहो आहे जंहिंजी नज़र जाते काथे कमु तूं करे ॾेखारे कि क़िबला इहा हदीस मां 2 वलियनि खां बि ॿुधी हुयमि पुछियमि उन्हनि चयो त बाबा इन जो मतिलबु इहो आहे त वलीअ जी नज़र जाते काथे पवंदी आहे जाते अलाह जी नज़र थी पए जाते वलीअ जी नज़र थी पए। मूंखे त ईअं त कंहिं बि कोन चयो त तूं मुस्लमान थी ऐं तूं काफ़िर आहे ऐं ॼणो लिकियलु मुंहिंजो उन्हनि वटि वियो कि हा उन्हनि सभिनी खे ख़बर हुई मगर तुंहिंजो ईमान मुंहिंजे हथ ते लिकियलु कलमो तोखे मूंखे पढ़ाइणो ख़बर उन्हनि खे बि ख़बर उन्हनि खे बि
मता जे तुझे बेखबर आ मगर तो कलमो सच्ची सही गाल बता त पुत्र इन जो मतलब इहा ते कपड़ा मुसलमान का ला दाढ़ी बाड़ी पंजे जगह रखी दिया ये मुसलमान का पूरा को जनो ट्रोड़ कलमो मोहम्मद पढ़ने का मतलब इहा दी दे यो तूने तो बता दी साईं 4.5 मन तो रहो 4.5 मन जो अजायो सजो मां जे मुले ते किरी पधाडी भजी दे 4.5 मन बबोड़ी क्यों सही और 6 फुट कतो बड़ो पहलवान कुश्ती बा कुश्ती मल्हन कुश्ती कुश्ती जा 64 बंद थींदा आहिनि साईं हा हेठो मथो पासा 64 फन थींदा आहिनि कुश्ती जा 64 फन यादि पर जे बादशाह हिनखे पाण वटि पालियो बादशाह वॾा माण्हू रखंदा आहिनि मल बि रखंदा आहिनि रंजियूं बि रखंदा आहिनि पहलवान बि रखंदा आहिनि त वाह वाह ते बेनमाज़ी बेरोज़गार न को नमाज़ न को रोज़ो न को हज ॾाढी मुछा पूराईंदो जुड़े पहुंचादी पहलवान हो कुश्तीअ जा बंद चोट यादि बगदाद जे बादशाह वटि चई पहलवान खे वठे कंहिंजी जेल चट कंहिंजी डंग चट कंहिंजी बाह चट मस्त थी विया कोई पहलवान जे मुक़ाबले में न अचे आख़िर बादशाह इश्तिहार कढा त सॼी दुनिया जे अंदरि खुदा जी खुदाई आहे को बि पहलवान जेकॾहिं कुश्तीबाज़ आहे पोइ 7 मन तोड़ हुजे 8 मन तोड़ हुजे मुंहिंजे पहलवान जुने ते रुगो दसे त लख रुपयो इनाम मिलंदासीं लख रुपयो ते वॾी ॻाल्हि हुई अब सम्झो नथा वॾो पहलवान सॼे दुनिया में इश्तिहार घुमी आहे 5-6 महीना सोना साईं गुज़री हाणे मुक़ाबले ख़बर पइजी पिया जेके छॾे जो वठी बंदि यादि बादशाह जो पर रोज़ बकर खाई नेरनि ते साईं बादशाह कहिड़ी कमी आहे बादाम पंहिंजे लेखे पिस्ता घोटल पंहिंजे लेखे बीठे बीठे 2 कुकड़ खाई वञे 2 कुकड़ बीठे बीठे कोई न आयो दुनिया ॻोठ में बगदाद में हिकिड़ो सैयद आहे आल बैत मुस्तफा जो बचिड़ो आहे कुर्बान वञा मुस्तफा जो बचिड़ो मुंहिंजा अज़ीज़ दोस्त सैयद हो वीचारो गुज़रो सैयद वीचारा मिसकीन सदाईं घर लुटे पीरा सुञ करे बीह रहा वीचारा मोहब्बत आके तो रुस्तगारा मसके असहाब का जामी तो फरमाए जामी साहब जेको मौली पढ़ी जामी थींदा आहियूं आसिक ते ॾिसो चए थो त मुंहिंजा मौला कुतो वलियनि जे पोतो लॻो त क़यामत हुनखे इंसान कई मां असाबे कफ जो कुतो न मन सके आले मोहम्मद तू न बाशम रुस्तगार मां त मोहम्मद जे बचड़े जो कुतो है रसूलुल्लाह जे बचड़े जो कुतो है मुंहिंजी पारत हुजे ओ वलियनि जे पोतो कुतो लॻो त हुनखे रंग लाती मां मोहम्मद जे बचड़े जो कुतो है मुंहिंजी पारत थी मन सके आले मोहम्मद तू न बाशम रुस्तगार मां नबीअ जे औलाद जो बचो है मुंहिंजी इज़त आबरू रखे इंशाअल्लाह ताला जेको मोहम्मद जे बचड़े जी ताज़ीम रखंदो ख़ुदा अॻे हुनजी ताज़ीम रखे हा मुंहिंजा अज़ीज़ दोस्त सलाह मिसकीना सैयद और गुबरो हजड़ी निकती वर बीमार सैयद वीचारो सादड़ा वीचारो मिसकीन गरीब पंहिंजे बीबीअ खे चईंदी बीबी साहब बादशाह खे 6 महीनो थियो आहे इश्तिहार कढाया अथई त जेको मुंहिंजे पहलवान खे दसींदो मुंहिंजे पहलवान सां कुश्ती विढ़ंदो हुनखे लख रुपयो असांजे घर जी न ख़बर थी त सुबुह जो मानी खाऊं था त राति जो तूं नथो निकिरे मिसकीन मां कमाल हॾियूं वञी बदल थियो आहे हाणे मां ॿुधां थो पियो त जुनेद बगदाद खे ॿियो हुनुर कोन्हे को पहलवान ॾाढो आहे मगर आल बैत जो ॾाढो हिबेदार आहे मन को नंग पवंदो हुजेसि ॾाढी ॾेखल मोहम्मद जो बचिड़ो आहे मन किरी पए को लख रुपयो मिली पिए मोहम्मद जो वैरान घर मन आबाद वञ त सही दरवाज़ो खड़काई बादशाह जो गदागर निकिरी छो बादशाह सां मिलंदुसि बादशाह मिलियो अब छो आयो आहे कि मां तुंहिंजे जुने सां कुश्ती विढ़ंदुसि बादशाह जो हॾियूं पासीयूं अब खुटीअ खयूं थी ॾिस साके तो पियो गिची साई लॻी पई आहे मुंहुं सुको पिया पासीयूं हेॾो थो हेॾे वञनि पियूं तूं पंहिंजे जोड़ जो को ॿियो हथु कर मथां भला किरे हॾियूं भञी ॾे मथां मोहम्मद जो बचड़ो कनेक्शन कजो बीठो पर मथां सना न भाए सप बचा वासी गंगा मोहम्मद रनू न भा इंशाअल्लाह ताला मुंहिंजा हुनर तूं मैदान में ॾिस छा छा कम करे ॾेखारिया पियो वज़ीर बीठो मुड़ुस मुड़ुस जे मटा मथां हिनखे को 65 हुनर को यादि हुजे 66 हुजे को आयो हिन मथे कोन्हे ऐलान कयो बादशाह ऐलान कियो वक़्तु मुक़ररु थियो अचे बादशाह ते पंहिंजे पहलवान खे तेल माशू शुरू करायूं कुकर ठाह वढ बजा वारो वारो पर एॾो त पहलवान हुजे सही किताब लिखनि था पिया त अखियुनि जे मथां छपर चमचा चढ़िया पिया ॾिसी न सघूं अखियूं सॼो गोश्त में कूटी पियूं एॾो गोश्त हुजेसि वॾी भला 6 फुट टिघो कदु ऐं 4.5 मन तौर और अचे मालिश कयोसि ऐं सैयद जे घर में लूणक बि पूरी कान हुजे काॾो तेल मालिश करे काॾो कुकर खाए का शइ कान रुगो मोहम्मद जो भरोसो आहे अॼु हुनखे रंग लॻणो आहे ख़ुदा ॾींहुं मुक़ररु थियो सैयद आयो ख़ल्क़ त अचे कॾहिं तुंहिंजे लखे टिकेट थी वई किरोड़े माण्हू अचे हा इहो न मलाको ॾिसो
सही ते पतो ही कोन ते हिय कबार तू लुग कार कोट बदी पया बस बिठो बार हो सही फला की आफत बिठो सही ते दिल में जो त कन्न में बुधाया त सही ते मोहम्मद जो बचड़ा मता निडू न कढी दे सुने अगर सीटी न वगिया सुनाने तो कह रहा कि केर साजो करो सीटी वजह ते हथन में ये टुकड़ा तो कैसे जाने बस हड्डी हड्डी जो तू मुझे मुकाबले बचड़वा के सीनो तुझी मिलकता बपड़ी तुड़े सौ से धोती करे तो सिक्किस ते मनी तो मगर मोहम्मद एक तो कर तो हेठ न कर जी भाई ओ जे थे डाढा हुनर देखारी तो माण्हुनि को वाह वाह करे तो लखे रुपया ईअं पइजी वेंदा हथनि ते बसि हेठि खणे बसि मथे उछले पहलवान का हुनर न ॾेखारी बसि ॿ टे फिड़तियूं ॾेई साओ सिधो थी किरी पियो बसि कुश्तीअ में पुठी लॻी बसि सिक्किस ते साओ सिधो थियो मुस्तफा जे बचड़े खे सीने ते यारी वाह वाह थी वई अरे हेॾी सारी भला अरे बादशाह तीली कोयलो वठ बजा थी वई मगर ॾाढे जे लठ खे ॿ मथा बादशाह चयो त न मुंहिंजे पहलवान खे धोखो आयो आहे कुश्ती वरी ॿीहर थी सही चो हाणे ख़ैर कोन हर हालत मुंहिंजे कारण कोन किरंदो हर हालत मुंहिंजे कारण बेइज़्ज़तो न थींदो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अचे कुश्ती वरी ॿीहर थी सीटी लॻी हिकदमि वञी सैयद दादे कने में चयो जुनैद खातून जन्नत जो बचड़ो आहियां हुसैन शहीद करबला जे मोहम्मद जे पटका उम्मत जा बचाया उन्हीअ जी औलाद आया असगर मज़लूम जे गीचे में तीर जला अकबर हम सिकले पैगंबर जे लाश ते घोड़ा टुकिया उन्हीअ जी औलाद है अरे तो के लज नथी अचे तू अंब खाए तू गोश्त खाए मोहम्मद जा बचड़ा भूख ते वेठा हुजनि मता कावड़ जी वाह थी वई थी तो जो मता खदा जो नालो दी मता मूंखे बेइज़्ज़त तो कंदे किबला हितों जी बेइज़्ज़ती क़बूल आ वाइदो हिकिड़ो आ त मूंखे क़यामत जे ॾाढ़े मीर मोहम्मद पर चाहे मुंहिंजी आबरू रखजांइ इज़त रखजांइ मुंहिंजो घराणो बुख ते वेठो आहे तूं गोश्त थो खाए कुकड़ थो खाए मुंहिंजो आल बेचारियूं बुख ते वेठी हुजनि चिकबला वाइदो हिकिड़ो आहे हिते बेइज़्ज़तो छा त छा हिते माण्हू मूंखे टोका कनि त कनि बादशाह लोकीअ में कढे त कढे पटको लहे त लहे मगर मोहम्मद वटि बेइज़्ज़तो न थिया वरी ॿीहर बि ॿ टे फिड़तियूं ॾेई सौ सिधो थी किरी पियो वाह वाह थी वई लख रुपयो सैयद खे मिलियो सैयद बादशाह ते वियो वॾो घर अचे हिन ते कान मुसीबत थी थिए बादशाह तलवार कढी बीठो निकिर बेइज़्ज़तो मूंखे कई मुंहिंजो खाधो पीतो हराम कई पटको मुंहिंजो लहाए विधी निकिरी वञ चओ थोक मूंखे सभु कपिड़ा हिन जा लाहियो पटको लाहियो सुथड़ लाहियो चोलो मोहम्मद जे बचड़े जे कारण सभु कुझु हर बेइज़्ज़ता बि क़बूल थो करे आहे को जहिड़ो क़बूल करे मुस्लमानों ते तो जहिड़ा मां जहिड़ा वज़ीर ख़ुशामदी ऐं अच अॻु वधो तुने दई तोखे छा थी वियो करतबी न ॾेखारी को हुनुरी न ॾेखारी कम ई न ॾेखारी त रोई थो चए त अंधा जो छा हो अंधा जो छा हो शिमर नौज जो मोहम्मद जे बचड़े सां सीना ठाहिया यज़ीद नौज जो मोहम्मद जे बचड़े खे हेठि करे मथो चढ़ी ॾियां मां रसूल जी औलाद कंहिं पहलवान भोलूअ सां मुक़ाबिलो हुजे कंहिं